कल एक वीडियो आई भाई भैया मॉडल वो काफी परे का अस्पताल का धिक्का खाई का एक नौजवान छोकरी दरबार साहब आई है काम में कह रही थी फैमिली समेत आई है। उनके बोन मेरो कैंसर, बोन मेरो हड्डन जो कैंसर, डॉक्टर उनके लाइलाज करे छो बेइलाज न बोन मेरो, पर वो मौत सामो ॾिसी करे इंटरव्यू दे दी चए पई हाणे मां सोचा पई इलाज मुंहिंजो एडे रुलण का पोइ भी न थियो आहे छो न वञी बाबे जी ओट वठी करे सतगुरु खे अरदास त कयां तो बेड़ो हेॾे थे होॾे थे जॾहिं परिक्रमा करे स्नान करे गुरु रामदास साहब जे दरबार परिक्रमा करे बाणी पढ़ती रही हिकड़े ॾींहुं बरकत हुआ कमाल करे वई असीं जेतरा जिस्म में हड्डन में सूर हुयो मूंखे तो हिकड़े उन्हीं ॾींहं जी सेवा जे सदके गुरु रामदास तरस करे छॾियो मुंहिंजे हड्डन जो सूर ख़त्म थियो। असीं शाम जो वञी टेस्ट कराई आहे तो मुंहिंजो बोन मेरो ख़त्म थियो, कैंसर ख़त्म थी वियो। कल वीडियो आई है सतगुरु वाणी में अरदास कहना रोगी का प्रभु खंडो रोग अरदास वाणी गुरु नानक साहब ने तरस थियण ते देर न लगदी, अख बंद करे खोलण में टाइम लगी सके तो, गुल पट्टण में टाइम लगी सके तो, सजदे करण में देर लगी सके थी, गुरु नानक जी रहमत में देर कोन थी लगी सके। तंहिंजे करे साध संगत जी उनजो यार जो तरस जेको आहे न निरालो हूंदो आहे। सो माताओं वेनती आहे सीट जी भी आयो कोशिश करे सतगुरु जे दर कुछ हाज़िरी लगाए वञो छो जो ही 417 साल पूरब गुरु ग्रंथ साहिब महाराज जो जन्म आहे जेको अमृतसर में थियो आहे। धन गुरु रामदास सच्चे पातशाह जे पावन गोल्डन टेम्पल दरबार में सतगुरु गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जो प्रकाश थियो। उनके जन्म दिहाड़ो बाणी जो मञियो वेंदो आहे गुरु घर में। सो सतगुरु जो ही जन्म आहे साहिब गुरु ग्रंथ साहिब जी महाराज। सो दाता मेर करे खानपुर जी सारी संगत ते पंचायत ते सभिनी ते यही बरकत सदाई सतगुरु जी कायम रहे। सो बाणी कल जुग जो जहाज आ बाणी फरमान करे दी ए बाणी जो जियो जाने तिस अंतर रवे हर नामा। रब जे नाम जो ही रस आ बाणी, रब जे राह ते हलण जो ही रस्तो आ बाणी। बाणी गुरु गुरु है बाणी विच बाणी अमृत सार। वाहिगुरु।